अस्सलाम वालेकुम दोस्तों। नईम सुमरो ऑफिशियल यूट्यूब चैनल में अवां सभिनी खे भली कार चऊं था। अजी दोस्तों, अॼु अवां खे ॿुधाईंदा हलंदासीं सिंध जे नाले वारे, सिंध जे अजीब ऐं सिंध जे सुठे शाइर ऐं मोहक़क़ अदीब ऐं जनाब सिंगर इरशाद जागीराणीअ जी जनाब बर्थडे यानी कि उन्हनि जी सालगिरह ऐं सालगिरह हुई जेकी कुझु अॻु में चंद ॾींहं अॻु में उन्हनि जी सालगिरह हुई। सो इरशाद जागीराणी त तव्हां सुञाणींदा हूंदो त पाण केरु आहे, छा कंदो आहे, छा न कंदो आहे। सो मशहूरु ऐं मञल मञायल माण्हू आहे। सो इरशाद जागीराणी जी जेकी सालगिरह आहे उहा सिंध जी नाले वारी एक्टर ऐं जनाब आर्टिस्ट ऐं उन सां गॾोगॾु मल्टी टैलेंटेड ऐं छा चइजे रुबी अली जी ॻाल्हि कजे ऐं रुबी अली इरशाद जागीराणीअ जन जो सालगिरह सेलिब्रेट कयो आहे। सो रुबी अलीअ जो चवण बि आहे त अलाह कंदो इरशाद जी ज़िंदगीअ में कॾहिं बि कोसो ॾींहुं न ईंदो ऐं कॾहिं बि जेको आहे सो ज़िंदगीअ में काथे बि तकलीफ़ में त न थींदो। सो रुबी अलीअ जे तरफ़ां इरशाद जागीराणीअ जी इहा ख़ूबसूरत तक़रीब मुनक़िद कई वई ऐं इहा ख़ूबसूरत तक़रीब में इरशाद जागीराणी ॾाढो ख़ुशि नज़र अची रहियो आहे ऐं रुबी अली बि ॾाढो ख़ुशि नज़र अची रही आहे। दोस्तनि खे अर्ज़ु रखंदा हलंदासीं जिन दोस्तनि अञा ताईं असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त दोस्तो ज़रूरु असांजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कजो। हिन चैनल ते तव्हांखे सुठियूं मालूमात मिलंदियूं, सुठा व्लॉग्स मिलंदा जीअं अॼु तव्हांजे लाइ रुबी अली जी वीडियो खणी आहियूं। इंशाल्लाह नेक्स्ट का ख़ूबसूरत वीडियो अव्हां जे लाइ ज़रूरु खणी ईंदासीं, पर महिरबानी करे सब्सक्राइब असांजे चैनल खे ज़रूरु कजो। ऐं अॼु जी ख़ूबसूरत वीडियो अव्हां सभिनी जे नाले ते ऐं इरशाद जागीराणी ऐं रुबी अली तमामु ॾाढा ख़ुशि आहिनि ऐं हमेशह ख़ुशि रहंदा।